मुक़ाबिलो रखियो भॼण जो, गोहे खटणु, गोहे जो मुक़ाबिलो रखियो। असां ॿई हिकिड़ी जॻह ते बीह करे भॼणु शुरू कयो। जीअं भॻासीं त मां हुनजे पुट खां अॻिते निकिरी वियुसि। उनजे हथ में कोड़ा मूंखे मारणु शुरू कयईं ऐं चवणु लॻो अना इब्नुल अकरमीन, असां इज़त वारो ख़ानदान आहियूं, तूं वरी असांखां अॻिते थो निकिरी। हुन पंहिंजी वॾेराई बि ॾेखारी, साईं मूंखे कोड़ा हयां अथई, ज़ुल्म पियो थिए साईं, ज़ुल्म पियो थिए, मूंखे इंसाफ़ खपे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ओॾी महिल ई 2 माण्हू मोकिलिया, वञो अमर बिन आस खे हुनजे पुट खे ॻिची मां पकिड़े करे हिते हाज़िर कयोसि मदीने में, गवर्नर खे। सैयदना अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला ने हुनजो पुट 2 ॼणा गिरफ़्तार थी करे पहुता मदीना मुनव्वरा में। फरमाया ऐन रजुल, ओ माण्हू किथे आहे? हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह फरमाया, ओ माण्हू किथे आहे? उथी बीठो, साईं मां आहियां। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह हुनखे सोटो ॾिनो, कोड़ो ॾिनो, अचे कुटीस, उनजी ॿियूं बि शिकायतूं खोड़ायल। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह फरमाया कुटीस, उन कोड़ो खयो। अमर बिन आस पीउ बीठो आहे, हेॾा हाकिम वक़्तु उमर बिन ख़त्ताब बीठो आहे ऐं हुनजे पुट खे, अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला जे पुट खे हुन मारणु शुरू कयो। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला जन फरमायो, असांजी दिलि जी ख़्वाहिश बि इहा ई हुई त भले इहो कुट खाए, हिन जूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया असां। ऐं हुन अची हाणे धकणु शुरू कया, अची धकणु शुरू कया, अची धक एॾो कुटियईंसि जो हाणे साहब बि सभु चवनि पिया बसि हिनखे खोड़ थी। पोइ जेसीं थकियो न तेसीं ताईं हुनखे धक हणंदो रहियो, सोटा हणंदो रहियो। ख़ुदि सौत फज़र बि अचे वठि ऐं शुरू थी वञीसि, हणंदो रहियो। त उमर रज़ी अल्लाह अन्हु जेॾी महिल हुनखे धक पिया लॻनि, त उमर फरमाए पियो इज़रिब इब्नुल अकरमीन, शरीफ़ ख़ानदान जो पुटु आहे न, कुटीस, शरीफ़ ख़ानदान जो पुटु त सर आहे न, कुटीस, माराईंदो रहियुसि बराबरि। हज़रत उमर रज़ी अल्लाह हुनखे बरंगेख़्ता पियो करे, भारे पियो थो भले कुटींदो रहियुसि। जॾहिं उहो मारे थकियो, हथु कढी, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमायो हाणे ॾेच, कोड़ो हथ में हुउसि। फरमायो इहो कोड़ो खण अञा हथ, ज़अला सलाद अमर, हाणे इहो मिस्र जे गवर्नर अमर बिन आस जे मथे ते बि हण, हिनखे बि कुटीसि। पंहिंजे पुट खे अहिड़ो छो कयो अथई नख़रनि वारो? उन चयो साईं मुंहिंजो ॾोहो जेको कयो हो हिन कयो हो, मूं पंहिंजो बदिलो वरितो। अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला ने मुंहिंजो को बि ॾोह कोन कयो, मां न हणंदुसि हुनखे। ठीकु आहे, पोइ हिते थी हज़रत उमर रज़ी अल्लाह ने अॻिते वधी करे हज़रत अमर बिन आस जे अखियुनि में अखियूं मिलाए करे फरमाई, मुज़कुम तअब्बतुम नास वक़द वलदतहुमुल उम्महातुहुम इहरारन, कॾहिं खां तव्हां माण्हुनि खे ग़ुलाम ठाहे छॾियो आहे, हुननि जी माइरुनि हुननि खे आज़ादु पैदा कयो आहे। तव्हां ग़ुलाम त ठाहींदो वरितो हुननि खे। इहो जुमिलो यादि कयो, तव्हां कॾहिं खां माण्हुनि खे ग़ुलाम करे छॾियो आहे पंहिंजो, उन्हनि जी माइरुनि उन्हनि खे आज़ादु पैदा कयो आहे। हिकिड़े किताब में मूं पढ़ियो हो, हिकिड़ो मेलो लॻंदो आहे दुनिया जे कंहिं मुल्क में, शायदि अमेरिका में लॻंदो आहे, किथे लॻंदो आहे। उते मेले में हिकिड़ी यहूदी औरत आई जेके 100 खां वधीक किताबूं खणी आई हज़रत उमर बिन ख़त्ताब जी सीरत ऐं किरदार ते। औरत यहूदी हुजे, किताबूं मुसलमाननि जूं खणी आई ऐं उहे बि हज़रत उमर बिन ख़त्ताब जी सीरत ऐं किरदार ते खणी आई। हुनखां इंटरव्यू वरितो वियो त तूं इहे किताब, हर कोई पंहिंजे मज़ाहिब जूं ऐं पंहिंजे तहज़ीब ऐं तमदुन जूं किताबूं खणी, तूं उमर बिन ख़त्ताब जूं खणी आई, मुसलमान जूं किताबूं खणी आई, छो ख़ैर त आहे? हुन जवाबु ॾिनो इन करे जो उमर जो हिकिड़ो जुमिलो मूंखे ॾाढो वणियो। उमर चयो हो पंहिंजे हाकिम खे, गवर्नर मिस्र खे चयो हो त औरतुनि पंहिंजे ॿारनि खे आज़ादु पैदा कयो आहे, तव्हां उन्हनि खे कॾहिं खां ग़ुलाम ठाहे छॾियो आहे। इहो जुमिलो मूंखे एॾो वणियो जो मूं उन जे ज़िंदगी ते जेके किताबूं मूंखे मिलियूं मूं जमा कयूं, अॼु मां मेले में खणी आई आहियां, ॾेखारियां थी त उमर कहिड़ी सीरत ऐं कहिड़े किरदार जो मालिक हुयो। बदकिस्मती सां अजीब वाक़ियो जेको थियो आहे, साहिवाल वारो, दर्द अंगेज़ ऐं इबरत अंगेज़ ऐं कले जो वात में वापसि अचे थो पियो, इहो वाक़ियो ॿुधी करे ऐं ॾिसी करे अलाह करे इन्हनि सां बि को इंसाफ़ थिए। नाज़िल कर अब ईसा को या भेज खुदाया मेहदी को,
دیکھ دجال آزاد ہوئے پھولوں کے کیا حال ہوئے. ننढड़ा मासूम ॿार हुया, उन्हनि मासूम ॿारनि ऐं उन्हनि जे वालिदेन जे मथां फायर खोलिया विया ऐं उन्हनि जा वालिदेन मौत जे मुंहं में हलिया विया. अंदाज़ो लॻायो जिन पंहिंजे वालिदेन खे मरंदे ॾिठो हूंदो उन ॿारनि तां छा गुज़रंदी हूंदी, कहिड़े शौक़ में हू मुब्तला हूंदा. सम्झी सघो था हुनखे निंड ईंदी हूंदी. मां हुन नंढड़ी ॿारनि जी तस्वीरूं ॾिठियूं त हिकिड़ी जी नंढड़ी जे हथ में फीडर बि आहे. अल्लाहु अकबर. ग़लती सां ड्राइवर खे ॾाढी निकिरी पई. हाणे हुनखे साबित करण जी कोशिशि कनि था त इहो तालिबान जो माण्हू हो, दाइश जो माण्हू हो. कीअं पंहिंजी ग़लती तस्लीम कनि त असांखां ग़लती थी वई आहे. हिते तसवुरु कयो थोरो तव्हां ऐं असांजा ॿार ईअं मज़लूम थी वञनि त छा गुज़रंदी. असांखे गोलियूं लॻनि, असांजा मासूम ॿार असां सां गॾु हुजनि, छा हशर थींदी. के शाइर रहमान फारिस जे नाले सां शाइर शेरो शाइरी कई. फरमाया है पैगंबर अमनो सलाम ने बकरा भी ज़िबा करना हो गर ख़ास व आम ने, आ जाएं उसके मेमने गर उसको थामने, मत जानवर की जान लो बच्चों के सामने. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मना फरमायो आहे त हिकिड़ो जानवर बीठो हुजे उन जे साम्हूं ॿिए जानवर खे ज़िबा न कयो. हिते ॿारनि जे साम्हूं उन्हनि जी माउरुनि खे ज़िबा कयो वियो. फरमाया है पैगंबर अमनो सलाम ने बकरा भी ज़िबा करना हो गर ख़ास व आम ने, आ जाएं उसके मेमने गर उसको थामने, मत जानवर की जान लो बच्चों के सामने. फिर किसने वालिदैन पर खंजर चला दिया, रोते रहे मुनीबा उमेर और हादिया. उन ॿारनि जे साम्हूं उन जे वालिदैन खे ज़िबा कयो. फिर किसने वालिदैन पर खंजर चला दिया, रोते रहे मुनीबा उमेर और हादिया. अब कौन उनको लोरियां देकर सुलाएगा, कौन उनको अपनी गोद में भर कर उठाएगा. जेका माउ भाकुर पाईंदी आहे ऐं ॿिन्ही हथनि सां पाईंदी आहे ऐं सीने सां लाहींदी आहे ऐं वालिदैन बि जेको शफ़क़त ॾींदो आहे, हाणे इन ॿारनि खे केरु अहिड़ी शफ़क़त थो ॾेई सघे. अब कौन उनको लोरियां देकर सुलाएगा, कौन उनको अपनी गोद में भर कर उठाएगा. माँ बाप तो रहे नहीं क्या चैन आएगा, कौन इनको सांस सांस पे जीवन लुटाएगा. सांसों का इनके बोझ बहुत उतार दो, सांसों का इन बोझ बहुत है उतार दो. इंसाफ अब यही है कि इनको भी मार दो. इन्हनि खे बि मारे छॾियो आहे त बसि हाणे जेको रोज़ मरनि पिया, लम्हे लम्हे में मरनि पिया, घड़ी घड़ी में मरनि पिया, या बार बार उन जी मौत जो सामनो न करणो पए. सांसों का इन बोझ बहुत है उतार दो, इंसाफ अब यही है कि इनको भी मार दो. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त जानवर खे साम्हूं बीहारे करे उनखे गोली न हणो, तीर न हणो, उनखे खंजर न हणी, साम्हूं बीहारे करे के निशानो पको थो करे. अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे. एॾो ज़ुल्म जो नंढड़नि मासूमनि ते गोलियूं वसायूं. उन नंढड़े ॿार जो इंटरव्यू ॿुधो, उहो ॿुधाए पियो त मूंखे ॼण असांखे ॼण मारे गोलियूं हलायूं हुयूं त पोइ मूंखे नंढड़ो ॿुधाए पियो मूंखे पकिड़े करे पोइ मुंहिंजे पेर जे मथां जेको फ़ौजी हुयो या जेको बि हुयो उन मुंहिंजे पेर जे मथां ज़ोर पियो ॾिए, चिभाड़े पियो मुंहिंजे पेर खे. अफ़सोस कंदो हूंदो त हीउ नंढड़ो छो बची वियो, इनखे बि भले गोली दिमाग़ में लॻिया त ख़बर पए. सा उनखे खणी करे पोइ उन्हनि मां कढी करे हाणे काॾे कनि, हिकिड़े पेट्रोल पंप ते छॾे विया. इन करे नाज़िल कर अब ईसा को या भेज खुदाया मेहदी को. अचे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम या इमाम मेहदी अचे त को इंसाफ़ थिए. नाज़िल कर अब ईसा को या भेज खुदाया मेहदी को, देख दज्जाल आज़ाद हुए फूलों के क्या हाल हुए. नंढड़नि मासूमनि सां कहिड़ो ज़ुल्म थिए.
اللہ کا دعا ہے اللہ تبارک و تعالیٰ اساں کے عدل انصاف جی توفیق عطا فرمائے اساں دے حاکمن کے اساں دے ججن کے اساں دے ثالثن کے انصاف کرن جی توفیق عطا فرمائے وآخر دعوانا ان الحمدللہ رب العالمین جن ساتھ سنت نہ پڑھی سنت